अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे सईद ज़मा ऐं आउं अॼु तव्हांखे सेखारींदुसि फ़ोटो टेक्सटिंग। उन लाइ असांखे डाउनलोड करिणो पवंदो फोटेक्स प्रो। फोटेक्स प्रो असां ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ असां इन ते जेको आहे सो पिक्चर का सिलेक्ट कंदासीं। सुठी का बैकग्राउंड ओके कंदासीं। ओके करण खां पोइ असां टेक्सटिंग ते ईंदासीं। टेक्सटिंग ते अचण खां पोइ असां कीबोर्ड सिंधी सिलेक्ट कंदासीं। सिंधी सिलेक्ट करण खां पोइ असां मिसाल तौर असां लिखंदासीं सिंधी। डन कंदासीं। डन करण खां पोइ असां हिनखे ॾींदासीं फ़ॉन्ट्स। फ़ॉन्ट्स में असां सिंधी खे क्लिक कंदासीं। सिंधी क्लिक करण खां पोइ असां हिनखे सिंधी फ़ॉन्ट्स ॾींदासीं। सिंधी फ़ॉन्ट्स उन खां पोइ असां हिनखे कलर ॾींदासीं ऐं जेको आहे सो स्ट्रोक ॾींदासीं ऐं शेडो बि ॾींदासीं। कलर असां हिनखे ॾींदासीं येलो कलर ॾियण खां पोइ असां शेडो खे क्लिक कंदासीं। शेडो असां हिनखे ॾींदासीं। शेडो खां पोइ असां ॾींदासीं स्ट्रोक असां ॾींदासीं ब्लैक। डन कंदासीं। डन करण खां पोइ असांजी डिज़ाइनिंग तयारु आहे। हाणे असां हिनजी साइज़ वॾी कंदासीं। साइज़ वॾी कंदासीं। साइज़ वॾी करण खां पोइ हाणे असां हिन ते ईंदासीं, पंहिंजो लोगो ॾींदासीं। लोगो एड इमेज कंदासीं। गैलरी में ईंदासीं। असां ॾींदासीं पंहिंजो लोगो ॾियण खां पोइ असां हिनखे डिम बि करे सघूं था। हाणे असां हिनखे डिम कंदासीं। डिम करण खां पोइ असां हाणे ईंदासीं। हाणे असां हिनखे पंहिंजी लिंक ॾींदासीं। लिंक लाइ असांखे इंग्लिश सिलेक्ट करिणो पवंदो। ऐं असां हिन लिंक खे फ़ॉन्ट्स ॾींदासीं। फ़ॉन्ट्स ॾियण खां पोइ असां हिनजी थोरी साइज़ नंढी कंदासीं। साइज़ नंढी करण खां पोइ असां हाणे असांजी डिज़ाइनिंग तयारु आहे। हाणे असां हिनखे सेव कंदासीं। असांजी हाणे तस्वीर तयारु आहे। हाणे असां ईंदासीं इमेज गैलरी में ईंदासीं। गैलरीअ में असां पिक खे सिलेक्ट करे हाणे असां पिक क्रॉप कंदासीं। हाणे असांजी तस्वीर तयारु आहे। वधीक वीडियोज़ लाइ लाइक कयो असांजो